आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे प्यारे फ़नकार मोहतरम बरकत अली गोपाल साहब सां गॾु मौजूदु आहियूं। साईं खां पुछंदासीं त साईं जे दिलि खे कंहिं पहिरीं प्यारे शिकियो आहे, लोॾियो आहे मोहबत में? साईं, ॾाढो तव्हां सुठो सवाल कयो आहे, छो जो मोहबत खां सवाइ इहे दुनिया ई अधूरी आहे। जेकॾहिं मोहबत जो बुनियादु पियो आहे त इहा दुनिया बि जुड़ी आहे। सो बिल्कुलु असां मोहबत कई आहे, पर असांजो जेको इश्क़ु, असांजो जेको ॻाइणु, जेको कुझु बि आहे, असां जेकॾहिं मोहबत कई आहे त उहा मदीने वारे साईं सां कई आहे। जेकॾहिं असांजो ॻाइणु थींदो आहे भई उन यार जे इश्क़ में थींदो आहे, जेको कुझु बि मिसाल ॻाल्हि असांजो जेको फ़न मौसीक़ी में ॻायूं था त असांजो तसवर, असांजो उहो महबूब, असांजो यार उहो ई हूंदो आहे। इहा ई असांजी कामयाबी आहे। सुभाणे अल्लाह, ज़बरदस्त। ऐं हर असां मुस्लमाननि जो बि इहो ई अक़ीदो हुजणु घुरिजे त मदीने वारो सरकार असांजो महबूब आहे, छो जो उहो महबूब अलाह पाक जो महबूब आहे। त साईं, हींअर असांजे नाज़रीन खे तव्हां कहिड़ो कलाम पिया ॿुधायो? हाणे साईं अनवर शाह जी काफ़ी आहे, छो जो दिलि में बि इहा तांघ आहे ऐं रोज़ु पिया जेको आहे सो मदीने वारे साईं खे सारे ऐं रोऊं त वरी थो कॾहिं पंहिंजे सहन ते घुराए पंहिंजो दीदारु कराए। सो उन बनस्बत सां हिकिड़ी काफ़ी आहे जेका तव्हां नाज़रीन जे आॾो पेश कंदासीं। सरतियूं दुआ कयो सरतियूं दुआ कयो ओ वला अॻियां छा लवणा, धिकारे न छॾनि अला अथम ऐं बघणा, रुली न मरां अला महबूबन जे मेड़ में। ओ भेनर सारी रात मारनी आहियां, अदियूं सारी रात मारनी आहियां, रुनी आहियां रुनी आहियां, छोरी छिनी आहियां, रुनी आहियां छोरी छिनी आहियां, अदियूं सारी रात मारनी आहियां, भेनर सारी रात मारनी आहियां। की न वणा पई, ओ पाड़े वारनि खे की न वणा पई, छो जो कोझी मां किनी आहियां, छो जो कोझी मां किनी आहियां, अदियूं सारी रात मारनी आहियां, भेनर सारी रात मारनी आहियां। साईं, तव्हां जॾहिं सिंध जा त काफ़ी सारा राग आहिनि, उन्हनि सभिनी रागनि मां तव्हां ख़ासि कहिड़े राग खे घणो प्यार सां ऐं चाह सां ॻाईंदा आहियो? साईं अख्तर हुसैन साहब, ॾाढो पंहिंजे हिसाब सां तव्हां हिकिड़ो सुठो सुवालु कयो आहे ऐं इहे सुवाल इन फ़न मौसीक़ी जे हवाले सां या रागनि जे हवाले सां या खणी ईअं खणी चइजे की तबले या ॿोलनि जंहिंखे असां संगीत में ठेंको चवंदा आहियूं, उन हवाले सां जेकॾहिं तव्हां कंहिं बि असांजे सिंगर वटि वञो त लाज़िम उनखां इहे सुवाल कयो त उनजे जेको आहे सो माना हिकिड़ी उनजी हौसला अफ़ज़ाई बि थींदी ऐं हिकिड़ो जेके असांजा ॿुधंदड़ जेके असांजा नाज़रीन आहिनि ऐं हाज़रीन आहिनि त उहे बि इन शइ मां वाक़ुफ़ु थींदा त न जेको आहे सो हीउ फ़िलाणो राग आहे, हीउ असल में तव्हां जेको सुवालु कयो त कहिड़ो राग तव्हांखे पसंदि आहे। राग साईं असांखे सभु पसंदि आहिनि, जेको बि राग सुठो लॻंदो आहे, छो जो राग सभु सुठा आहिनि, पर जंहिं बि राग ते तव्हां महिनत कंदव उहो तव्हांखे राग सुठो लॻंदो। राग जेके बि आहिनि सभु मां त ईअं चवंदुमि त जेके बि राग आहिनि सभु मुंहिंजे पसंदि जा राग आहिनि। बहरहाल भैरवी जेको राग आहे
उहो हिकिड़ो सदा सुहागण आहे। जहिड़े टाइम ते जंहिं महिल उनखे ॻाईंदो त उन में तव्हांखे तव्हांजी दिलि लुत्फ़ अंदोज़ थींदी ऐं तव्हांजी दिलि चवंदी त शायदि इहो राग ई ॿीहर बि ॻाए। उहो उनखे असां भैरवी चवंदा आहियूं, जंहिंजो को बि टाइम कोन्हे, 24 कलाक उनखे ॻाए सघिजे थो। संपूर्ण राग आहे, 7 सुरनि जो राग आहे। उनजी आरोही 7 सुरनि जी आहे, उनजी अमरोही 7 सुरनि जी आहे। उन में जेके बि सुर लॻंदा आहिनि उहे कोमल सुर लॻंदा आहिनि। कोमल माना नरम राग आहे। इहो जो पसंदीदा जेको राग आहे उहो भैरवी आहे ऐं उन भैरवी मां ई उस्ताद बुखारी जी हिकिड़ी शइ याने ग़ज़ल, उस्ताद बुखारी जो ग़ज़ल उहो तव्हांजे आॾो पेश कंदुसि। बिस्मिल्लाह। हर शख्स शहर समझो, हर दिल बाजार आहे। हर शख्स शहर समझो, हर दिल बाजार आहे। केॾो गमन कमन जो, केॾो गमन कमन जो हिते कारोबार आहे। हर शख्स शहर समझो, हर दिल बाजार आहे। केॾो गमन कमन जो, केॾो गमन कमन जो हिते कारोबार आहे। हर शख्स शहर समझो। उस्ताद में बज़ाहिर ॿी का बि खूबी नाहे। उस्ताद में बज़ाहिर ॿी का बि खूबी नाहे। हिकु सूंहं जो पुॼारी, हिकु सूंहं जो पुॼारी ॿियो सिंधु यार आहे। हर शख्स शहर समझो, हर दिल बाज़ार आहे। केॾो गमन कमन जो, केॾो गमन कमन जो हिते कारोबार आहे। हर शख्स शहर समझो। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल